जाती अमरा में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी नून लीग के सदर नवाज शरीफ से मुलाकात। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ मुलाकात में मौजूद हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पार्टी सरबराह के पड़ी मुल्कन के दौरान कामयाबिन और मुआहदन बाबत आगाह किया। नवाज शरीफ जो तो पाक सऊदिया मुआहदे बाद विच ओभर में अमन कायम करने में पाकिस्तान जो किरदार अहम थी वो है। हुकूमती इत्तेहादन से इख्तिलाफी मामला मुशावरत से हल किया वजन। वफ़ाक़ी हुकूमत IMF जे एक बी सख्त शर्त पूरी करे छी। पेंशन सुधारन जो नोटिफिकेशन जारी। वफ़ाक़ी नाणे वारी वज़ारत नए कंट्रीब्यूटरी पेंशन फंड स्कीम लागू करे वफ़ाक़ी मुलाजमन के पांजी पेंशन के लिए पगार जो 10% हिस्सो जमा कराना पवंदो। वो अमल नए मुतारफ़ कराल कंट्रीब्यूटरी पेंशन फंड स्कीम तहत होंदो। नई पेंशन पॉलिसी पहिरीं जुलाई 2024 का भर्ती थियल मुलाजमन ते लागू होंदी। बलोचिस्तान के ज़िले खुजदार में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन फितनाल हिंदुस्तान जा 14 दहशतगर्द मारिजी विया 20 खां वधीक ज़ख्मी। सिक्योरिटी ज़रन मूजिब ज़हरी वारे इलाके में पुरमन माण्हुनि खे हिसाइण की कोशिश नाकाम बणाई वई। सिक्योरिटी फोर्सेस के कामयाब ऑपरेशन दौरान फितनाल हिंदुस्तान जा 14 दहशतगर्द मारिजी विया 20 खां वधीक ज़ख्मी थी पिया। दहशतगर्दन के ठिकाणनि के कामयाबी से तबाह किया वियो। ज़हरी जे अवाम कामयाब ऑपरेशन की वाखाण कंदे दहशतगर्दन के ठिकाणनि के तबाह करण ते ख़ुशी जो इज़हार किया और पाक फौज के हक़ में न रहिया। सिक्योरिटी फोर्सेस अवाम के तहफ़्फ़ुज़ और फितनाल हिंदुस्तान के दहशतगर्दन के खात्मे लाइ हर वक्त तैयार है। गुज़िरियल ॾींहुं बि बलोचिस्तान के ज़िले शेरानी में ऑपरेशन दौरान 7 दहशतगर्द मारिजी विया हुआ। हमास अमन लाइ तैयार है। तल अबीब गज़ा ते फौरी बमबारी रोके। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ट्वीट। सदर ट्रंप चयो त हमास के हाणोके बयान के बुनियाद ते मुझो यकीन है त उहो अमन लाइ तैयार है। इसराइल के घुर्जे त फौरी तौर गज़ा ते बमबारी बंद करे त जीअं यर्गमालन के महफूज़ और जल्द आज़ाद कराए सघिजे। हिन वक्त हालतूं ख़तरनाक आहिनि। असां तफ़सीलन ते ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। उहो रुगो गज़ा जो मसलो न पर विच ओभर में डिघे अरसे खां घुर्बल अमन जो मौक़ो है। सदर ट्रंप वीडियो बयान जारी कंदे कतर, तुर्की, सऊदी अरब, मिस्र, उर्दन और ॿियनि मुल्कनि जा थोरा मञिया। सभिनी सां इंसाफ़ कयो वेंदो। हमास के अॻुवान मेमून मर्दवावी चयो त अमरीकी तजवीज़ शकी और वज़ाहत का खाली है। वधिक ॻाल्हियुनि जी ज़रूरत है। वाज़ह न है त अमरीका या इसराइल ॻाल्हियुनि लाइ तैयार आहिनि या न। हमास जो रद्द अमल जंगबंदी जो मौक़ो है। असां कंहिं भी सूरत में ज़ाया थियण न ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गज़ा में अमन लाइ हमास के रद्द अमल की आजा करे छॾी। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त अल्हम्दुलिल्लाह असां जंगबंदी जी वेझो आहियूं। पाकिस्तान हमेशा फ़लस्तीनी अवाम सां गॾु बीहण जो अज़म कयो है और हमेशा गॾु बीठो रहंदो। सदर ट्रंप सां गॾु कतर, सऊदी अरब, UAE, तुर्की, उर्दन, मिस्र और इंडोनेशिया के क़यादत जा थोरा मञण लाज़मी आहिनि। पाकिस्तान फ़लस्तीन में अमन लाइ कोशिशूं जारी रखंदो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जा मिस्र और सऊदी अरब के परॾेही वज़ीरनि सां फ़ोन ते राब्ता। गज़ा की सूरत हाल ते ख़्यालनि की ॾेवट कई वई। परॾेही वज़ारत के तर्जुमान मूजिब अॻुवाणनि गज़ा में अमन लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखण ते इत्तिफ़ाक़ कयो। आज़ाद कश्मीर जॉइंट एक्शन कमेटी वफ़ाक़ी हुकूमत से ॻाल्हियुनि में मञल मुतालबनि जा नुक़्ता जारी करे छॾिया। आज़ाद कश्मीर में पुरतशद्दद वाक़िअनि में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कया वेंदा। हाई कोर्ट के जजिस ते बदल अदालती जांच कमीशन जोड़ी वेंदी। पहिरीं ऐं 2 अक्टूबर ते फ़ौत थियल शहरियुनि खे एतिरो ई मुआवज़ो ॾिनो वेंदो जेतिरो पुलिस एहलकारनि के वारसनि खे मिलंदो। ज़ख़्मियुनि खे 10-10 लाख रुपया ॾिना वेंदा। फ़ौतनि के वारसनि खे नौकरियूं 20 ॾींहनि अंदरि ॾिनियूं वेंदियूं। गिरफ़्तार कयलनि खे आज़ाद कयो वेंदो। मुतालबनि ते अमल दरामद और निगरानी लाइ कमेटी जोड़ी वई है। अमीर मुक़ाम तारिक फज़ल चौधरी समेत आज़ाद कश्मीर और जॉइंट अवामी एक्शन कमेटी जा अॻुवान मेंबर हूंदा। आज़ाद कश्मीर में ज़िंदगी मामूल ते अची वई। मोबाइल फ़ोन सर्विस बहाल, बाज़ारूं भी खुली वयूं। वफ़ाक़ी हुकूमत PTI बानी जो एक्स अकाउंट बंद करण बाबत ऐलान करे छॾियो। मुमलकती वज़ीर बैरिस्टर अकील मलिक चयो है त PTI बानी के सोशल मीडिया अकाउंट बाबत एक्स इंतज़ामिया सां राब्तो करे रहिया आहियूं। अकाउंट बाबत जांच जारी है। वधिक शाहिदियूं अचण बाद नतीजा साम्हूं ईंदा। PTI बानी जो एक्स अकाउंट जितां हली रहियो आहे उन बाबत एतिरो ॿुधाए सघां थो त कानूनी तरीक़ेकार ते अमल दरामद कयो पियो वञे। सारी इंतजामिया तुझे हेठा हूंदी। तू पंहिंजे पुट लाइ चए तो पियो उनखे वज़ीर कंदासूं। ये अल्फाज आम माण्हू जा कोन हुया। असांजे
पार्टी लीडर जा हुआ, पर मां ज़मीर वारो हुउसि, फ़ैसिलो करे चुको हुउसि, तव्हां सां वाइदो करे चुको हुउसि त न मां मवाद वटकाईंदुसि। मां चयो हाणे मुंहिंजो वाइदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मूंखे चयो त आज़ाद हैसियत में इलेक्शन न विड़, तव्हांखे सेनेटर बणाईंदासीं, सॼे घोटकी ज़िले जी इंतिज़ामिया तुंहिंजे हेठां हूंदी। पुट खे सूबे वज़ीर बणाइण जी बि आशा कई। MP जाम मेहताब डर जो बावड़ो में तकरीब खे खिताब। जाम मेहताब डर चयो त मां ज़मीर वारो हुउसि, अवाम सां वाइदो करे छॾियो हो त इलेक्शन ज़रूरु विढ़ंदुसि, लालचुनि खे रद्द करे छॾियो। घोटकी जे सूबाई तक PSA अरिड़हं ते जाम मेहताब डर आज़ाद हैसियत में इलेक्शन न विड़ी। PP उम्मीदवार शरियार सर खे शिकस्त ॾिनी हुई। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां त इहो तव्हांजी जिदोजहद, तव्हांजी स्ट्रगल जो नतीजो आहे जो एॾी वॾी लेवल जे फोरम ते तव्हांजी लीडरशिप खे घुराए ऐं टास्क कयूं वयूं। हमेशह टेबल टॉक की केॾी बि जंग हुजे उनजो रिज़ल्ट टेबल टॉक हूंदो आहे। असांजे साम्हूं चीफ मिनिस्टर सां ॻाल्हायो वियो, तव्हांजे एजेंडा में शामिल कया विया जेका सिंध कैबिनेट जो इजलास आहे 6 तारीख़, उहे नेगेटिव माण्हू तनक़ीद करे रहिया आहिनि जेके हिन तहरीक में उन्हनि जो को किरदारु कोन्हे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी तहरीक आहे नगस्टा जी, हे जेके थोरा नेगेटिव माइंड अकुल जिन खे घटि आहे उन्हनि खे मां चवां थो त हीउ पंहिंजे डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो। असां ते आंगुर था खणो त हाजी अशरफ विकामी हो, मूंसां गॾु 8 लीडर आहिनि। मूं मथां इल्ज़ाम हयो पियो वञे त विकामजी वियो आहियां, मूंसां गॾु 8 ॿिया अॻवान आहिनि। हीअ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी तहरीक आहे, गस्टा जी न। सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। तनक़ीद कंदड़नि जो तहरीक सां को बि वास्तो न आहे। तनक़ीद कंदड़ हुकूमत जी वंगार वेही रहिया आहिनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे चेयरमैन अशरफ ख़ासकली जो वीडियो बयान। अशरफ ख़ासकली चयो त भली केॾी वॾी जदोजहद हुजे, नतीजो टेबल टॉक ई हूंदो आहे। असांजे मुतालबनि खे सिंध काबीना जी एजेंडा में शामिल कयो वियो आहे। एहतिजाज मुलतवी करण जो फ़ैसिलो गॾियल मुशावरत सां कयो आहे। एहतिजाज ख़तमु नाहे कयो पर 21 अक्टूबर ताईं मुलतवी कयो आहे। हिकु ॾींहुं अॻु सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अॻुवाननि ऐं सिंध हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब थियण बैदि 6 अक्टूबर ते बिलाल हाउस ॾाढो ऐलानियल धरणो मुलतवी कयो वियो हो। सिंध हुकूमत मुलाज़िमनि जे मुतालबनि खे सिंध काबीना जे एजेंडा में शामिल कंदे 9 रुकनी कमेटी क़ाइमु कई हुई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मुलाज़िमनि जे मसइलनि खे सिंध काबीना में ॾिठो वेंदो। 12 ॾींहंनि बैदि स्कूल ऐं ॿियूं सरकारी ऑफिस खुली वयूं। अम्मा अबू आहे 4 भेणियूं आहिनि। असां पिया हुयासीं सर सुता साइड में हूं असां, बसि ईअं गाॾी आई चल चेत बि बसि फेल थी वई, ब्रेक फेल थियो या छा थियो, अची असांखे लताड़े साईं मारे विधई असांजा माण्हू। मां अची मथां किरी आहे गाॾी। शिकारपुर में हावड़ारींदड़ हादसो, ज़ाल मुड़ुस ऐं संदनि 4 धीअरुनि समेत 7 ॼणा फौत, औरतुनि ऐं ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। पंधनि चौक वटे रोड किनारे सुतलनि मथां तेज़ रफ़्तार मज़दा बिजली जे थंभे सां टकराइजण बैदि गलती थी पई। अमन लाइ संदसि घरवारी रशीदा, धी सवेरा, नजमा, इमामज़ादी, कैफ़े ऐं रीमा चिबार जी फौत। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कया विया। वारसनि जो चवणु आहे त असां ग़रीब आहियूं, रहण लाइ घर न आहे, मजबूरी में फुटपाथ ते रहंदा आहियूं। हिकु ज़ख़्मी औरत जी बि हालत नाज़ुक। वारसनि जो चवणु आहे त शिकारपुर अस्पताल वारनि नारी खे सखर खणाए वञण जो चयो, पैसा न हुजण करे खेसि वापसि घर खणाए आया आहियूं। वॾे वज़ीर नोटिस वठंदे ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत कई। DC शिकारपुर जो चवणु आहे त इंक्वायरी कराई वेंदी, ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वेंदो। कंदकोट भरिसां टॉलर जे टकर में मोटरसाइकिल सवार ज़ाल मुड़ुस फौत। B सेक्शन थाणे जी हद फ्लोर मिल वटि तेज़ रफ़्तार टॉलर ऐं मोटरसाइकिल विच में टकर थी पियो। नूर हसन मलिक ऐं संदसि ज़ाल शाज़िया चिबार जी फौत। ट्रॉलर ड्राइवर फरार थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि नूर हसन मलिक ऐं संदसि ज़ाल शाज़िया घोसपुर खां कश्मीर तरफ़ वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थी विया। ऐं कराची जे सोराब ॻोठ वारे इलाइक़े में गटर जी सफ़ाई कंदड़ 2 पुरत साहु ॿूसाजण सबबि फ़ौत थी विया। लाश अस्पताल मुंतक़िल। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि 2 पुरत सफ़ाई लाइ मेन होल में लथा हुआ, साहु ॿूसाजण सबबि फ़ौत थी विया।